अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर शामिल किया था कराची का ब्यूरो चीफ रमजान राजपूत जी रिपोर्ट के मुताबिक जूनियर सरदार अहमद खान राजपूत जो कराची मुआज गोट में एक शानदार प्रोग्राम कयो वियो। प्रोग्राम जी अगवानी डॉक्टर यासीन राजपूत, सिद्दीक राजपूत, यासीन राजपूत, सहाफ़ी रमजान राजपूत और जुल्फ़िकार अली राजपूत कई, जंहिंमें जूनियर सरदार अहमद खान राजपूत पंहिंजी तकरीर में चयो था, मूंखे तमाम घणी ख़ुशी आहे त एतिरे वॾे अंग में मुंहिंजी बिरादरी जा माण्हू कराची में रहनि था ऐं मूंखे इहा ई उम्मीद हुई त मुंहिंजी बिरादरी लिखियल पढ़ियल बाशऊर बिरादरी आहे। मां भी वाइदो कयां थो जेसि ताईं ज़िंदगी आहे पंहिंजी बिरादरी सां गॾु रहंदासीं ऐं नंढा वॾा मसइला मसाइल हल कंदा रहंदासीं। हिन मौक़े ते सरदार अहमद खान पंहिंजी बिरादरी राजपूत बिरादरी जी नौजवान जी हौसला अफ़ज़ाई कई ऐं हिकु सुठी सम्झाणी ॾिनी त नौजवान असांजा सरमाया आहिनि ऐं हमेशह इन्हनि जो साथ ॾींदा रहंदासीं। वधीक सरदार अहमद खान राजपूत चयो त पंहिंजी बिरादरी मां वधी ऐं एको ॾिसणु चाहियां थो, उहो अॼु मां मुआज गोट मां अची करे ॾिठो। हिन मौक़े ते सरदार अहमद खान पंहिंजी बिरादरी जे लाइ ख़ुसूसी दुआ भी कई कि अल्लाह ताला मुंहिंजी बिरादरी खे सलामत रखे ऐं प्रोग्राम में जिन मेहमाननि शिरकत कई उन्हीं में शामिल असलम राजपूत, कौंसलर अब्दुल रशीद राजपूत, इशफाक राजपूत, अब्दुल फतह राजपूत, जाम राजपूत, जियल राजपूत, आशिक राजपूत, माशूक राजपूत, आदम राजपूत, बशीर बलोच, कौंसलर शेरशाह, हाफिज़ मोहम्मद नईम हाशमी, मोहम्मद सईद राजपूत, हाजी जान मोहम्मद राजपूत, शौकत राजपूत, फिदा राजपूत, उबैद राजपूत, गुलजार राजपूत, शौकत राजपूत, मंजूर राजपूत, अयाज राजपूत, मुबीन राजपूत, कामरेड फयाज राजपूत ऐं साजिद राजपूत, हनीफ राजपूत, फौजी इलाही बख्श राजपूत ऐं तमाम वॾे अंग में राजपूत बिरादरी शिरकत कई। सिंध जी सकाफ़त अजरक ऐं पटको सरदार साहब खे पढ़ायो वियो ऐं गुलनि जी वर्खा कई वई। राजपूत बिरादरी जी नौजवान टीम हिकु शानदार प्रोग्राम में भरपूर साथ ॾिनो ऐं प्रोग्राम खे कामयाब करण ते लख लख मुबारकूं।